नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे दारावाण में ख़बर ॾींदा हलूं त ॾीपारजा शहर भरिसां रोड़ी कैनाल जे मथां अॾियल पुल जेका हिंगोरजा ऐं ॾीपारजा शहरनि खे पाण में मिलाए थी, इहा मुकमल तौर ज़ब्बुहाल थी वई है। यादि रहे त हितां इहा पुल ॿिनि तालुकनि सोबुदेरो तालको ठरी मीरवा तालुकनि खे पाण में मिलाए थी। इन खां अलावा महराब तालके जे ॻोठनि खे बि सहूलियतूं ॾिए पई। इन पुल खे ठहे 45 साल गुज़री विया आहिनि, पर हिन टाइम ताईं पुल जी का बि मरम्मत न थी सघी है। इहा पुल हंधा हंधा उखड़जी पई है, जंहिंमें रात जे टाइम हादसा थियण मामूल बणिजी आहिनि। इन खां अलावा पुल जे ॿिन्ही साइडनि खां पाणी टॉप खां खाई वियो आहे। ॻोठाणनि जो चवणु आहे त इहा पुल असांखे 3 तालुकनि सां मिलाए थी। इहा पुल मुकमल तौर ख़तम थी चुकी है। पुल कंहिं बि वक़्तु किरी सघे थी। हिन पुल जे हुजण जो असांखे तमामु घणो फ़ाइदो आहे। असांखे सेठारजा पुल या मेहरापुर पुल ते क्रॉसिंग करणी पवंदो। मेहरापुर ऐं सेठारजा असांखे तमामु घणो परे पवे थी। असां चूंडियल नुमाइंदनि खां मुतालबो करियूं था त खुदारा असां ग़रीबनि जी जाननि ते रहम कयो वञे, असांखे यह पुल ठाराए ॾिनी वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।